बरमास शेयर कंदासीं। कराची में मच्छर कॉलोनी में बिन सिंधी नौजवाननि जे मारचण वारो मामलो पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आणण जी हिदायत करे छॾी आहे। उम्मीद आहे त जल्द मुतासिरनि खे इंसाफ़ मिलंदो। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मज़म्मत कई वई आहे। ख़बर अवाज़ सां शेयर कई पिया। मच्छर कॉलोनी में बिन सिंधी नौजवाननि जे मारचण वारो मामलो पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आणण जी हिदायत करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उम्मीद आहे त जल्द मुतासिरनि खे इंसाफ़ मिलंदो। कानूनी कार्रवाई करे मुतासिर ख़ानदाननि जा ख़दशा ख़त्म कया वञनि। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। अवां खे आगाह कई पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आणण जी हिदायत करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उम्मीद आहे त जल्द मुतासिरनि खे इंसाफ़ मिलंदो। कानूनी कार्रवाई करे मुतासिर ख़ानदाननि जा ख़दशा ख़त्म कराया वञनि। मच्छर कॉलोनी में बिन सिंधी नौजवाननि जे मारचण वारो मामलो आहे। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल। पीपी चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मच्छर कॉलोनी में हुजूम हथां ॿिनि बेगुनाह शहरियुनि जे क़त्ल थियण वारे वाक़े जी शदीद मज़म्मत कई वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़त्ल जे वाक़े में जेके बेगुनाह शहरी क़त्ल थिया आहिनि ऐं उन क़त्ल में जेके मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते कानून जे कटहरे में आंदो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त उम्मीद आहे त इंसाफ़ जो निज़ाम मुतासिर ख़ानदाननि खे जल्द इंसाफ़ फराहम कंदो। जांच समेत पूरी कानूनी कार्रवाई बाबति मुतासिर ख़ानदाननि जा ख़दशा ख़त्म कया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हर ॾींहुं हुजूम जे हथां अहिड़नि शहरनि जा क़त्ल जा वाक़िया जेके आहिनि उहे पूरे मुआशिरे लाइ लम्हे फ़िक्र आहिनि ऐं इन बाबति जेको आहे कानून खे हरकत में अचणु घुरिजे। संदसि चवणु हो त हू मुतासिर ख़ानदाननि सां हिन ॾुख जी घड़ी में बराबरि जो शरीक आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अदम बर्दाश्त, तशदुद ऐं कानून खे हथनि में खणण वारनि रुझाननि ऐं उन जे सबबनि खे ख़त्म करणो पवंदो। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।